नाज़रीन, इतलात वारी वफाकी वजीर मरियम औरंगजेब चयो आहे त कराची में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो। कराची वाक़े जी जांच जो आगाज़ थी चुको आहे। चीनी सफ़ारतखाने खे कराची धमाके जी जल्द जांच मुकमल करण जी यकीन दहानी कराई आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगजेब चयो त चीनी शहरनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी खे यकीनी बणाए रहिया आहियूं। नेशनल एक्शन प्लान जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। काबीना AOBI चेयरमैन जूं ख़िदमतूं एस्टेब्लिशमेंट हवाले करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मरियम औरंगजेब जो चवणु आहे त नयूं चूंडियूं मुक़ररु वक़्त ते थींदियूं। इमरान ख़ान शहबाज़ शरीफ़ जी मक़बूलियत खां ख़ौफ़ज़दा आहे, जिन ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाया विया। उन्हनि ते करप्शन साबित छो न कई वई। अॼु जॾहिं इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी करे रही आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वञे थो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त इतलात वारे वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगजेब चयो आहे त कराची में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कराची वाक़े जी जांच जो आगाज़ थी चुको आहे। चीनी सफ़ारतखाने खे कराची धमाके जी जल्द जांच मुकम्मल करण जी यकीन दहानी कराई आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगजेब चयो आहे त चीनी शहरनि जी फुल प्रूफ सिक्योरिटी खे यकीनी बणाए रहिया आहियूं। नेशनल एक्शन प्लान जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। काबीना EOBI चेयरमैन जूं ख़िदमतूं एस्टेब्लिशमेंट हवाले करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मरियम औरंगजेब जो चवणु आहे त नयूं चूंडियूं मुक़ररु वक़्त ते थींदियूं। इमरान ख़ान शहबाज़ शरीफ़ जी मक़बूलियत खां ख़ौफ़ज़दा आहे, जिन ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाया विया। उन्हनि ते करप्शन साबित छो न कई वई। अॼु जॾहिं इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी करे रही आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वञे थो।